अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आऊं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जी जीआरियो जन, विछड़ियल साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियो, छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी। साल मार्च 2016 ईस्वी। किस्त 15। हीअ न वेल वञण जी। यार, एहसान मरी वियो, तनवीर चयो। कहिड़ो एहसान? मूं कुझु सम्झंदे बि त हू कंहिंजी चई रहियो हो। विशफुल थिंकिंग हेठि त शाल उहो एहसान न हुजे, सवाल कयो। एहसान बदवी ॿियो वरी केरु? मुंहिंजे आसिरे इम्कान ऐं मतां जा कचा धागा टुटी पिया। कीअं? एक्सीडेंट थियो वीचारे जो। तनवीर उन ॾींहं जी अख़बार खोले मुंहिंजे अॻियां रखी ऐं ख़बर ॾांहुं इशारो कयो। 21 नवंबर ते शाम जो हू कनि दोस्तनि सां दस्तूरी इवनिंग वॉक करे फिरियर हाल गार्डन मां निकिरी क्लिफ्टन रोड क्रॉस करे रहियो हो। संदसि दोस्त खांसि 2 विख अॻिते हुया त ओचितो हिकु तेज़ रफ़्तार फाक्सी तेज़ वाचूड़े जियां आई। एहसान खे केराईंदी अखियुनि खां ओझल थी वई। खेसि सिविल अस्पताल आंदो वियो। काफ़ी रतु वही चुको हो। जेको हुन सिंधी अदब ऐं ज़ुबान जे आबयारीअ लाइ खपे हा। डॉक्टर जुम्मा ताईं कोशिशि कंदा रहिया, पर खेसि बचाए न सघिया ऐं एहसान असां खां दूर हलियो वियो, मतलब मेले मां मोकिलाए वियो। ख़बर पढ़ी न रुगो दिलि रोई ॾिनूं, पर अखियुनि मां बि ॻोढ़ा ॻड़ी पिया। ज़िंदगीअ जे तल्ख़ तजुर्बनि ऐं कड़ियुनि हक़ीक़तुनि एतिरो सख़्त जान करे छॾियो आहे जो तमामु घटि मौक़नि ते अखियुनि मां ॻोढ़ा ॻणंदा आहिनि। उन खां अॻु हिकु भेरो पंहिंजे मुरबी चाचे जी शहादत ते रुनो हुअसि, सुॾका भरे। पर उन महिल अमली ज़िंदगीअ में हक़ीक़तुनि सां मुंहुं ॾियण जे सफ़र में पहिरीं विख विधी हुयमि ऐं किड़ियो की न हुअमि। ॿियो दफ़ो उन ॾींहुं हैदराबाद जे A1 रेस्टोरेंट में ॻोढ़ा ॻड़ी पिया हुयमि। 4-5 ॾींहं अॻु जी त ॻाल्हि हुई जो एहसान सां रिहाणियूं करे हैदराबाद आयो। 1965 ईस्वी सेप्टेंबर जंग में अयाज़ जी गिरफ़्तारीअ बाद मां सुहारी वधाए ज़ेरे ज़मीन हलियो वियो हुउसि ऐं हैदराबाद कराचीअ दरमियान चकर काटींदो हुउसि। उन ॾींहुं मंझंदि जी मानी पोउ वटि खाधी हुयमि। शाम जो सलाह कईसीं त चांहि बदीअ वटि पीजे। मैकलेड रोड कचहरी रोड जे विच वारनि फ्लैट्स वारनि इमारतुनि मां ला कॉलेज जे साम्हूं वारी घिटीअ में हक मैंशन में रहंदो हो। हक मैंशन हेठां पुॼी मां बीही रहियुसि ऐं पोइ खे चयुमि त 3 माड़ ते वञी ॾिसे त एहसान हो या न। तन ॾींहंनि में मां काफ़ी ॻरो वज़न वारो हूंदो हुउसि। पहू फुर्त चुस्त मिंट में वञी पहुतो। गैलरीअ मां एहसान निहारियो मख़सूस मिठड़ीअ मुर्क सां। अड़े बीह छो रहियो आहे शुदा? सिग्नल ते मां किंजंदो सहकंदो मथे वञी पुगमि। 5-6 मिंट साह संभालण में लॻमि। पोइ पाणीअ ढुक पीतुमि त एहसान हाल अहवाल वठणु शुरू कयो। हेठि लथासीं बि पए त हाल अहवाल बि पे थियो। एहसान उन ॾींहुं कैफे ग्रांड में चांहि पीअण जी दावत ॾिनी। मरहूम खे शाम जो पंधु करण जी आदत हूंदी हुई ऐं घणो करे फेरियर हाल गार्डन में पंधु कंदो हो। उन ॾींहुं बि फेरियर हाल में चहलकदमी करे उकिरी सॼे तरफ़ खां थींदा मेट्रोपोल पहुतासीं। उतां विक्टोरिया रोड टपी कैफे ग्रांड तरफ़ पे वियासीं जो मां हिकु तां एक्सीडेंट खां बची वियुमि। ॿुॾी वियुमि, रतु सुकी वियुमि, मुंहं जो पन्नू लही वियुमि। ॾिठुमि त एहसान जा बि चक ख़ुश्क थी विया हुया ऐं उभा उभा साह खणी रहियो हो। कंहिं अणॼाते ख़ौफ़ जे टरी वञण सबब जी खणिबा आहिनि। ग्रांड में अची वेठासीं त एहसान मूंखे हिदायत कंदे तंबीह वारे अंदाज़ में चयो हो, बाबा तव्हां नौजवान ॾाढा होथिरा आहियो। रस्तो हमेशह आराम ऐं ध्यान सां क्रॉस कबो आहे। विख हेॾे होॾे अलाए जे छा करे छॾे हा। ऐं 4-5 ॾींहं पोइ उहो ई एहसान हिकु विख तकड़ी ऐं अॻिते हुअण सबबि मौत खां मात खाई वियो।
संदसि दोस्त जी खांस विख पोइते हुया से हैरत जा पुतला बणिया बीठा रहिया। ॻाल्हि वेसा में ई न पे आई। तकड़ ऐं होथराइप अहिड़ियूं शयूं हुयूं जन जो अहसान जे ज़िंदगीअ में ज़रो बि दख़ल कोन हो। मूं पंहिंजी साणसि 12 सालनि जे तालुकात में कॾहिं बि खेसि तकिड़ो हलंदो त छा पर ॻाल्हाईंदो बि न ॾिठो। ॻाल्हाइण होरियां, हलण होरियां, हू कम में धीरज ऐं आहिस्तगी अहसान जे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जी चुरपुर सुस्त हुई। यादि अथमि हिकु भेरो सालियाननि लक़बनि ॾियण जे मौक़े ते शागिर्दनि अहसान मरहूम ते स्लो मोशन जो लक़ब रखियो। संदसि मख़सूस ऐं मिसाली मुरकब सचपच स्लो मोशन में हूंदी हुई। होरियां होरियां चपनि जे कुंडुनि खां शुरू थींदे सॼे मुंहं ते छांइजी वेंदी, एतिरे क़दुरु जो अखियूं बि मुर्क जो इज़हार पियूं कंदियूं ऐं पोइ होरियां होरियां ग़ाइब थी वेंदी। उन ॾींहुं तनवीर भाउ जे गाॾीअ ते ख़ैरपुर पे मोटियो। मां बि साणसि ख़ैरपुर आयुमि। उतां सुबुह जो सवेर पहिरीं बस में सखर वियुसि ऐं अॼु ताईं ॿी बस वठी शिकारपुर रवानो थियुसि। हज़ारी दर वटि कासाई महले तरफ़ सिंध जे पुराणे अदीब मुहक़िक़ ऐं झूने जोगी लुत्फुल्ला बदवीअ जे घर ॿाहिरां तॾे ते वञी वेठो हुउसि। केई भेरा उते अची चुको हुउसि। जॾहिं बि मोकलूं मिलंदियूं हुयूं त सखर खां शिकारपुर हिकु ॿ दफ़ो अचण वञणु थींदो ई हो। कॾहिं मां अहसान ऐं सरकीअ सां मिलणु वेंदो हुउमि त कॾहिं हू सखर ईंदा हुआ। शाम जो रिवायती लखीदर जो चकर ऐं दीवान जो फालूदो, कुल्फ़ीअ खां पोइ कामरेड, जुमे हजम जी दुकान ॿाहिरां कचहरी कबी हुई ऐं पोइ सखर वापसी। अहसान खां सवाइ बि केतिरा दफ़ा ॿियनि दोस्तनि सां कचहरीअ लाइ शिकारपुर वञिबो हो त संदसि वालिद वटि ज़रूरु वञिबो हो। सिंधी अदब जी तारीख़ जी चङी ॼाण मिली वेंदी हुई। उन ॾींहुं तॾे ते वेठे मरहूम अहसान जे भाइरनि ऐं ॿियनि शिकारपुरनि जे वाता वरण मां मालूम थियो त अहसान जे मौत में न रुगो सिंध हिकु पंहिंजो बहितरीन अदीब ऐं मुहक़िक़ विञायो हो, पर लुत्फुल्ला बदवीअ हिकु प्यारो ऐं निहायत फर्मा बरदार पुटु बि विञायो हो। ग़ुलाम अहमद हिकु मुरबी ऐं मुशफ़िक़ भाउ विञायो हो ऐं शिकारपुर जे रहवासियुनि पंहिंजो हिकु सुलक्षणो ऐं रिलणो मिलणो शहरी ऐं साथी विञायो। सऊं सिधो शरीफ़ुल नफ़्स नेक तब ऐं धीअनि जहिड़ो मरंज फर्मा बरदार पुटु विञाए लुत्फुल्ला बदवीअ जो जीउ झुरी पियो। उहो हिकु ॾींहं में ई 10 साल कुराड़ो थी वियो। जवान जमाण ऐं सुलक्षणे ऐं चईवान पुट जी वफ़ात खां वधीक चेल झुकाईंदड़ ॿियो कहिड़ो सदमो थी सघे थो। बाबा साईं जे कुतुब खाने, अख़बार, प्रेस ऐं सोबत खां पोइ जे कंहिंखे मुंहिंजी अदबी ज़िंदगी ठाहिण ऐं संवारण में दख़ल आहे त उहो अहसान बदवी आहे। अहसान बदवी मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो साथी ऐं मुंहिंजो हमसफ़र। अहसान जा मज़मून त रिसालनि में पढ़ंदो हुउसि, पर जॾहिं 1953 ईस्वीअ में सिंध मुस्लिम कॉलेज कराचीअ में दाख़िला वरितो त हिन वटि पढ़ण जो मौक़ो बि मिलियो। हू उते सिंधी डिपार्टमेंट में पढ़ाईंदो हो। संदसि पढ़ाइण जो अंदाज़ ऐं तर्ज़ बि उहा ई हुई जा ज़िंदगीअ में रोज़मर्रा जी हयातीअ जी हुई। होरियां होरियां आहिस्ते आहिस्ते हर लफ़्ज़ जुमिलो ॻाल्हि धीरज सां चॿी चिथे ऐं एतमाद सां अदा कंदो। पीरियड पूरो थींदो त चुपचाप ख़ामोश होरियां होरियां किताब सहेड़े लेक्चर हाल मां निकिरी वेंदो, ईअं जीअं संदसि चहिरे तां मुर्क रवानी थींदी हुई। पोइ हिकु ॾींहुं कॉलेज जे नोटिस बोर्ड ते नोटिस लॻो त कॉलेज मक़सदनि लाइ सिंधीअ जा लेख वग़ैरह एडिटर सिंधी सेक्शन या प्रोफेसर अहसान बदवीअ वटि पुॼाया वञनि। एडिटर नूरुद्दीन सरकी MA जो शागिर्दु हुयो, जंहिंसां अञा ॼाण सुञाण केतिरी हुयमि। अहसान जिन्ना कोट में रहंदो हो, हिते मां बि ईंदो हुउसि। मां मज़ाया फीचर सच लिखी शाम जो अहसान वटि खणी वियुमि। हू मेमून बिल्डिंग जे 1st फ्लोर जे सेंट्रल हाल जे मथां वारे हिकु 9 किले कमरे में रहंदो हो, जंहिंजो नंबर शायदि 17.5 हो। मां संदसि कमरे जे दर ते पहुची हबकी बीही रहियुसि। लेक्चर हाल खां सवाइ ॿाहिरि कॾहिं बि हिन सां मिलण जो मौक़ो न थियो हुउमि, सो संदसि सुभाउ ऐं रवश खां नावाक़ुफ़ हुअण करे पए दिलियूं हुयमि।
नेठि दिलि ॿधी दर ते आङुरियुनि जे ॾोॾनि सां ठक ठक कयमि। केरु? साईं मां केरु बाबा? साईं तव्हांजो शागिर्दु। हलियो आहे पुट, दर खुलियल आहे। मां दर होरियां खोले अंदरि घिरियुसि। अहसान खट ते लेटियो, हिकु टंग गोॾे वटां ॿेकिड़े ॿी उन जे गोॾे ते रखियूं, को किताब पढ़ी रहियो। मां अंदरि घिरियुसि त हिन सिधो थी किताब ठपे रखियो ऐं मूंखे भरिसां पियल कुर्सीअ ते वेहण जी आछ कई। सुथरे फ्रेम वारी सन्ही ऐं सुहिणी ऐनक मुंहं तां लाहे हिन मूं ॾांहुं ॾिठो। ख़ैर आहे नी? हा साईं। मूं नोटबुक मां मज़मून कढी ॾांहुंसि वधायो। कॉलेज मैगज़ीन लाइ मज़मून आंदो अथमि। उतरादियां छा? हिन मुंहिंजे लहजे मां अंदाज़ो लॻायो। काथऊं जो? सखर जो साईं। हिन मज़मून वठी ऐनक पाए सरसरी तरह मिंट खन ॾिठो। सिन्फ़ तंजो मज़ा, उनवान सच ऐं मज़मून जी ड्रेग ॾिसी पुछियाई, बाबा घणे वक़्त खां लिखण जो शौक़ु थी? साईं साल ॿिनि खां। कॾहिं किथे कुझु छपियो अथी? हफ़्तेवार रोशनी में हिकु अफ़सानो छपियो अथमि। रोशनी शेख अयाज़ वारी? जी साईं। पोइ हिन अधु कलाक खनि विहारे मुंहिंजे मुताले ऐं ख़ानदान जे पस मंज़र मालूम कयो। उहो कुझु ॼाणी चयाई, बाबा तूं त शरीफ़ ख़ानदान जो ॿारु आहीं, पोइ शिकायत छो थो कराई? पोइ ॿुधायई त कनि कॉलेज जी छोकिरियुनि खेसि मुंहिंजी शिकायत कई हुई। साईं सुहिणी शइ खे ॾिसणु ऐं उन जी साराह करणु शोभे अखियुनि में ॾोह त नाहे नी। बाक़ी तबियत कुझु खिल भोग वारी आहे, सो कॾहिं कॾहिं को शरारती जुमिलो ज़ुबान मां निकिरी वेंदो आहे। बाक़ी उन खां वधीक अदीअ जे मन में ख़ैर। ॾाढो को लुचो आहे, पूरो साखरू। न साईं, रुगो हिकु ॿिनि शिकारपुरी शोधन सां संगत अथमि। चई मां उथियुमि। बदमाश। अहसान खट तां उथी ओलह वारी दरीअ तरफ़ वेंदे चयो, वेह हाणे वेह, चांहि पी वञ। हिन दरी खोली हेठि कैंटीन वारे खे चांहि आण लाइ चयो। चांहि पी मोकिलायोमांसि त दर तां मोकिलाईंदे चयाई, बाबा का बि तकलीफ़ हुजई कोर्स जी, कॉलेज में हॉस्टल प्रॉब्लम, बिना हॿक हलियो ईंदो कर। 3-4 ॾींहं मां स्टूडेंट्स कॉमन रूम में बीठो स्टैंड ते अख़बार पढ़ी रहियो हुउमि त अली मोहम्मद मकरानी स्टाफ कॉमन रूम जो पटे वालो छॾणु आयो। बदवीअ घुरायो हुयो। मां अंदरि घिरियुमि त भरिसां पियल कुर्सीअ ते वेहण जी आछ कयाई। पोइ भरिसां वेठल नौजवान जो तारुफ़ करायई, मिस्टर नूरुद्दीन सरकी, सिंधी सेक्शन जो एडिटर। तुंहिंजो मज़मून ॾाढो वणियो अथसि, तव्हां सां मिलण पिए चाहियाई। सची? सॼो पढ़ियव? मूं सरकीअ सां हथ मिलाए चयो, सारो ई ॾींदव नी? हाओ, रुगो नालो कटींदासीं। अहसान संजीदा थी चयो। मां मलूल थी वियुमि। सरकीअ जे मुंहं ते रोकण जे बावजूद बि मुर्क निमाया थी। या छो थो ॿुॾई? अहसान चयो, सॼो नालो कटे ॿिए जो कोन ॾींदासीं, रुगो अब्दुल रशीद भट्टी अलोरी खे कटे नंढो करे रशीद भट्टी कयो थेसीं। नेठि अहसान जे मुंहं ते बि मख़सूस मुर्क आई। पोइ गॾिजी चांहि पीतीसीं। उन ॾींहं खां पोइ अहसान उस्ताद सां गॾु मुंहिंजो दोस्त बि थियो। ॿिन्ही मूंखे संगत जे मीटिंगुनि में बि अचण लाइ चयो। उन वक़्तु संगत जो सेक्रेटरी अब्दुल गफ़ूर अंसारी हूंदो, जो DG कॉलेज में लाइब्रेरियन हो। गॾिजाणी मियाराम हॉस्टल में सरकीअ जे या गफ़ूर जे कमरे में थींदी हुई, या जिना कोर्स में अहसान जे कमरे में। अहिड़ीअ रीति मूंखे न रुगो अदबी मुहरिक मिलिया, पर माहौल बि मुयसरु थी मिलियो। अहसान सां शागिर्दी ऐं दोस्तीअ जे रिश्ते सां गॾोगॾु हमराही ऐं हमसफ़रीअ जो रिश्तो बि अस्तवार थियो। SM कॉलेज में लेक्चर वक़्तु अहसान मुंहिंजो उस्ताद हूंदो।
उन बाद दोस्त, रफ़ीक, साथी ऐं ॻोठाई, कुर्बाइतो ऐं महिरबान। रुगो मां ई छा, हर अदीब शागिर्द संदसि शागिर्द सां गॾोगॾु दोस्त बि हो त साथी बि। रब्बानी, हफ़ीज़, सरकी, पोहू, केरु बि हुजे, अहसान जो दर 24 कलाक यारनि लाइ खुलियल हूंदो। न रुगो अदीब शागिर्द, पर हर शागिर्द जो ॾांहुंसि विख वधाईंदो हो, उन सां हू ॿई हथ ॾेई मिलंदो हो। उहो बि हिकु सबबु हो जंहिं करे हू उस्तादनि खां सवाइ शागिर्दनि में बि ॾाढो मक़बूल हो, ऐं हर दिल अज़ीज़ पिणु पंहिंजे शोबे खां सवाइ हू न रुगो सारी सिंध मुस्लिम आर्ट्स कॉलेज में मक़बूल ऐं हर दिल अज़ीज़ हो, पर साइंस ऐं कामर्स सेक्शन में बि एतिरो ई प्यारो ऐं मशहूरु हो। उन जो हिकु सबबु संदसि तदरीसी खां सवाइ ग़ैर तदरीसी सरगर्मी में गर्म जोशीअ सां हिसो वठणु ऐं सौंपियल कम में बख़ूबी अंजाम ॾियणो हो। सब्जेक्ट जूं धार धार सोसाइटियूं हुजनि या स्टूडेंट्स यूनियन, सकाफ़ती ऐं अदबी जलसो वग़ैरह हुजे या कॉलेज मैगज़ीन जी इशात, हर महाज़ ते अहसान अॻिना अॻिना हूंदो हो। ईअं औरत थी कम में लॻी वेंदो हो ॼण संदसि पंहिंजी डिपार्टमेंट जो कमु या फंक्शन हुजे। शागिर्दनि सां सहकार करे खांसि सहकार वठणु ऐं कमु कराइणु त को खांसि सिखे। हर शागिर्द खिल ख़ुशीअ सां साणसि सहकार कंदो हो ऐं कम में साथ ॾींदो हो। थोरे में ईअं चवण में वधाउ न थींदो हो त कॉलेज जो रूहे रवां हो। फ़र्ज़ शनासीअ जो मुजस्मो हो ऐं न खां चोटीअ ताईं महिनत ई महिनत हो। मूं सदाईं खेसि महिनत में मगन ॾिठो, ॼण महिनत संदसि मर्क हो। स्टाफ कामन रूम में वांदो विहणु पसंदि न कंदो, उहा घड़ी बि मुताले जी महिनत में मगन हूंदो। मां जॾहिं वटसि हॉस्टल या पोइ जाइ ते वियुमि त खेसि पढ़ंदो या लिखंदो ॾिठुमि। पंहिंजे मुख़्तसर अदबी ज़िंदगीअ में न रुगो हिन केतिरा ई तनक़ीदी मज़मून ऐं किताब ॾिना, पर विरहाङे खां पोइ सभ खां अवल सिंधी अदब में इनक़िलाबी अदब आलमी तर्जुमो करे पेश करण जो शरफ़ बि अहसान खे हासिलु आहे। अमरीकी शाइर डॉन वेस्ट, तुर्की शाइर नाज़िम हिकमत ऐं नासिर जमाल जो इनक़िलाब जो फ़लसफ़ो सिंधीअ में पेश करे हुन नौजवान ऐं नए लिखंदड़ सिंधी नस्ल खे इनक़िलाब जे फ़लसफ़े ऐं इनक़िलाबी तरक़ी पसंदि शाइरीअ खां रोशनास करायो। संदसि हयातीअ ताईं कराचीअ में थींदड़ सिंधी अदबी ऐं सकाफ़ती इज्तिमा ऐं मेला अहसान जी कोशिश, मुहरिकनि ऐं महिनतुनि जो ई नतीजो हुआ। केॾो न अजीब ऐं वॾो फ़र्क़ु हो हिन जे ज़ाहिर ऐं बातिन में। ज़ाहिरी तरह सुस्तरू, होरियां हलण ऐं ॻाल्हाइण वारो, ख़ामोश ख़ामोश, माठ ऐं चुप, पर बातिनी ऐं अंदरूनी तरह चुस्त फुड़त, तकिड़ो ऐं असांजी संगत ऐं साथ में मसरूफ़ तरीन इंसान। पर ख़ामोशीअ ऐं शांतीअ सां हर कमु कंदड़, ख़ामोशीअ सां कमु कंदड़ ऐं ज़िंदगी बसर कंदड़। मुंहिंजे जीवन जो अंत बि ईअं ई शांती ऐं ख़ामोशीअ सां करे वियो। अहसान कराचीअ में पाकिस्तान खां पोइ ख़ासि करे 1 यूनिट ठहण बाद सिंधी शागिर्द लाइ वॾो अझो ऐं आसरो हो। पोइ त सिंध जे अक्सर शहरनि में कॉलेज खुली विया, न त अक्सर पढ़ाईअ लाइ सिंध जो शागिर्द शिकारपुर, हैदराबाद या कराचीअ वेंदो हो। कराचीअ वेंदड़ खे बदवीअ जी वॾी टेक झल हूंदी हुई। वस पुॼे वित सारो, हर मुमकिन मदद ऐं सहकार करणु अहसान जो वड़ हो। असां कॉलेज में जेकी कुझु सियासी तौर ते कंदा हुआसीं, अहसान जी टेक ऐं अख हबछ ते कंदा हुआसीं। पोइ उन में संदसि साथ सदाईं साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जो बि हूंदो हो। संदसि ख़सलतुनि जो ज़िक्र कंदे उन ॻाल्हि जो बयानु न करणु साणसि सरासर नाइंसाफ़ी थींदी त हू अहिड़ो शख़्स हुयो जंहिंजे हथां मां सम्झां थो कंहिंखे को हानियूं न रसियो हूंदो। ज़ुबान सां कंहिंजी दिलि आज़ारी न थी हूंदी, रंजाइण सां रीत न हुई। कोशिश करे ॾींदो हो ऐं सदाईं उन फ़िक्र में हूंदो हो त जे ॾेई न सघे त ॾुखो ई न। मां शिकारपुर जी मर्दम ख़ेज़ ज़मीन ते विछायल तॾे ते वेठो पाण ॼाणाइण धारा
बदवीअ जे मिटनि माइटनि ऐं यारनि दोस्तनि सां ॾुख ऐं रंज सदमो ऐं सूर वंडे रहियो हो में पंहिंजे उस्ताद दोस्त हमसफ़र ऐं रफ़ीक रिलणे मिलणे ख़ुशि मिज़ाज ऐं ख़ुशपोश यार मुतलिक़ सोचींदे सोचींदे अखियुनि खां ॻोड़ा ॻड़ी ॾाढ़ीअ तां कतार करे टिमण लॻा। ओचितो ज़ब्त बावजूदि सुॾको निकिरी वियुमि। लुत्फ़ुल्लाह बदवीअ जी नज़र मूं ॾांहुं खॼी वई। संदसि दिलि हिकु वॾी सुॾके सां ओछगारूं ॾेई अखियुनि मां वॾो फुड़ो वसाइण लॻुसि। हिन लाहे अखियूं उगी हिन मथे उभ ॾांहुं निहारियो, ॼण पंहिंजे जवान पुट जी बेवक़्ते मौत ते शिकायत सां भरपूर भावनाउनि सां चई रहियो हुजे, मूंसां केची कौल करे विया, ही अञा वेल वञण जी।